Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. पंजाब सरकार वफ़ाक़ी हुकूमत के नुमाइंदनि जहांगीर तरीन ग्रुप के परचाइण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बुज़दार जहांगीर तरीन ग्रुप जा ख़दशा ख़त्म करण लाइ तैयार। वफ़ाक़ी हुकूमत के सीनियर वज़ीरनि जहांगीर तरीन ग्रुप सां मुलाक़ात करे ख़दशा ख़त्म करण की ख़ातिरी कराए छॾी। ज़रियनि मूजिब जहांगीर तरीन के ग्रुप बजट में हुकूमत के वोट न ॾियण वारो फ़ैसिलो वापसि वठण लाइ राज़ी थी वियो। PTI सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त जहांगीर तरीन ख़िलाफ़ इंक्वायरी बाबति शयूं जल्द साम्हूं ईंदियूं। जहांगीर तरीन ग्रुप ऐं हुकूमती धुर जूं ॻाल्हियूं ज़ाहिर नथो करे सघां। पंजाब में इन हाउस तब्दीली जा के बि इम्कान नाहिनि। काफ़िलीग हुकूमत ख़िलाफ़ का बेतमादी रिथ न आणींदी। अपोजिशन वटि फ़िलहाल परचाइण लाइ का बि शइ नाहे। पंजाब असेंबली के स्पीकर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त जहांगीर तरीन तहरीक इंसाफ़ जो हिस्सो आहे। असेंबली अंदर बीहण सां ख़बर पइजी वेंदी त जहांगीर तरीन के ग्रुप में केतिरा माण्हू आहिनि। मुंहिंजो साणनि को बि राब्तो नाहे थियो। परवेज़ इलाही चयो त असां मौलाना फज़लुर रहमान के मार्च वारो मामलो इमरान खान के चवण ते हल करायो। चौधरी शुजात ऐं मूं वॾी मेहनत करे मसला हल कराया। असां सां जेकी शयूं तय थियूं उन्हनि ते अमल नाहे थियो। हुकूमत तरफ़ां उहा ई पुराणी ख़ामोशी आहे। असां कंहिं सां गॾु रहंदा आहियूं त धोखो न ॾींदा आहियूं। पंजाब में सेनेट चूंडूं बिना मुक़ाबले खटाइण लाइ आसिफ ज़रदारी बिलावल भुट्टो किरदारु अदा कयो। उन्हनि निज़ाम की बहितरी लाइ मुंहिंजी ॻाल्हि मञी हुई। असां सेनेट चूंडनि में वलीद इक़बाल जहांगीर तरीन की भेण खे कामयाब करायो हो। CM पंजाब ने खास तौर पर मुझे कहा कि अगर जहांगीर तरीन के लोग कोई समझते हैं कि उनको गिला शिकवा तो बताएं। किसी किस्म की वो इंतकामी कार्रवाई ना कर रहे हैं, ना करने की उनकी ख्वाहिश। सुना मैंने कि 24 को निसार हल्फ उठा रहा है और जहांगीर तरीन के ग्रुप में मुझे इतना सा भी शक नहीं है कि वो वोट नहीं देंगे। गिले शिकवे होते हैं। मैं अभी CM से मिलकर आया हूँ। हमें गिले शिकवे दूर करने चाहिए। अली ज़फ़र को आजकल में रिपोर्ट सबमिट करनी चाहिए है कि या इधर हो या इधर हो। इंशाअल्लाह ताला तरीन जो है वो समझदार है। इस मुल्क को बुरान में नहीं डालना। देखें अल्लाह करे सुलह हो गई है, हमारे से भी सुलह करें। क्या है मेरा मतलब है, एस्टेब्लिशमेंट हमारी है, हम एस्टेब्लिशमेंट के हैं। इमरान खान जो है इन तमाम मसाइल से सुरखरू होकर निकलेगा और अदारे और इमरान खान और मौजूदा हुकूमत एक पेज में। असल खबर आपको देना चाहता हूँ कि हुदैबिया 2 या 3 हफ्ते में दायर कर देंगे इनके खिलाफ। ये अपोजिशन वजीर आजम को नहीं पकड़ सकती। जहांगीर तरीन सियाणो माण्हू आहे। मुल्क के बहरान में न विझंदो ऐं बजट में इमरान खान को वोट ॾींदो। पंजाब जो वॾो वज़ीर कंहिं ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई न पियो करे ऐं न ई करणु घुरे थो। हुकूमत ख़िलाफ़ का बि बेइतमादी रिथ न पई अचे। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त एस्टेब्लिशमेंट असांजी ऐं असां एस्टेब्लिशमेंट जा आहियूं। मौजूदा अपोजिशन मां इमरान खान खे ख़तरो नाहे। बहराननि मां निकिरी वेंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त PDM जे फुकड़े मां हवा निकिरी वई। हुदैबिया पेपर मिल्स केस 2-3 हफ़्तनि में दाख़िल कंदासीं। ही भगोड़ा आहिनि ऐं हालतुनि खे मुंहुं ॾियण बदिरां परॾेह फरार थी वेंदा आहिनि। नवाज़ लीग में 2 पार्टीज़ आहिनि। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ी पार्टी खे हिन हद ताईं पहुचाए छॾियो। शहबाज शरीफ़ जी जेका पार्टी आहे उहा मुंहिंजी बि पार्टी आहे। जहांगीर तरीन ग्रुप सां नून लीग जो वास्तो नाहे। तरीन ॼाणे हुकूमत ॼाणे जेल भोगे रहिया आहिनि। छा इहा डील आहे? नून लीग के सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़, हमज़ा शहबाज शरीफ़ समेत सभु जेल भोगे चुका आहियूं। PTI हुकूमत के स्कैंडल्स में रिंग रोड स्कैंडल जो इज़ाफ़ो थियो आहे। BRT पेशावर में 126 अरब रुपयनि जी करप्शन थी। जेके गोड़ करे रहिया आहिनि उहे पाण खे कानून खां मथां रखणु चाहिनि था। धमकियूं ॾिनियूं वयूं त NRO न ॾिनो त हुकूमत किराए छॾींदासीं। असांजी कामयाबी अपोजिशन जमातनि जी सियासी मौत आहे। इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान खान चयो त मुल्क जी वॾनि माफ़ियाज़ खे कानून जे मातहत ॾिसणु चाहियां थो। मुखालफ़नी माफ़ियाज़ खे ख़ौफ़ आहे त PTI हुकूमत कामयाब न थी वञे। कंहिं बि हुकूमत खे एतिरा मुआशी मसइला न मिलिया जेतिरा असांखे मिलिया। कोरोना वबा दौरान पाकिस्तान सभ खां वधीक बहितर तरीक़े सां मईशत खे बहितर बणायो ऐं अवाम खे कोरोना खां बचायो। मातली जे सूबाई तक PS70 ते नंढी चूंड। कुल 123 मां 110 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अची विया। PP उम्मीदवार दादा मोहम्मद हाले पोटो 41,316 वोट खया।
जेईवाई जे पुनरां गुल हसन 5791 वोट खणी सघियो। PS 70 जी सीट पीपल्स पार्टी MP बशीर हालेपोटे जे लाॾाणे सबबि ख़ाली थी हुई। पीपल्स पार्टी तरफ़ां संदसि भाणेज ॾाॾा मोहम्मद हालेपोटो चूंड विझी रहियो आहे। कराची में गुम जड़ायल नादरा के डिप्टी डायरेक्टर शंकर लालवानी और मलीर वासी असिस्टेंट डायरेक्टर अफरोज चांजो समेत 4 सिंधी ऑफिसर की गिरफ्तारी की तस्दीक। टाइम न्यूज़ पारां मामलो साम्हूं आणण बाद नादरा गिरफ्तारी की तस्दीक कई ऐं चयो त चइनि ऑफिसरनि खे परॾेहनि खां सुञाणप कार्ड ठाहे ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो आहे। संदनि ख़िलाफ़ कानून लागू कंदड़ इदारनि की मदद से कार्रवाइयूं कयूं वयूं। कराची खां सवाइ सरगोदा ऐं रावलपिंडी मां नादरा मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो। इल्ज़ाम साबित थियण ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस गज़ा में जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। जनरल असेंबली जे इजलास के ख़िताब कंदे एंटोनियो गुतेरेस चयो त गज़ा जा मासूम ॿारड़ा जंग जे ॻरी क़ीमत अदा कनि पिया। गज़ा में 200 खां वधीक शहरी शहीद थी चुका आहिनि। हज़ारे शहरी बेघर थी विया आहिनि। दुरियूं आबादियुनि खे निशानो बणाइण खां पास्तो कनि। फ़लस्तीन में जारी छिकताण खे रोकणो पवंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त इसराइल खे फ़लस्तीन मथां ज़ुल्म करण जी छूट ॾिनी वई आहे। इसराइल तकबुर में ॿुॾल आहे। इंसानियत लाइ को असराइती क़दम खणूं था या न, उहो तारीख़ जो हिसो हूंदो। सिंध हुकूमत तरफ़ां कोरोना केस वधण सबबि सूबे में कोरोना पाबंदियूं बरक़रार रखण जो फ़ैसिलो। सरकारी निजी ऑफिसनि में 50% स्टाफ घुराइण की इजाज़त हूंदी। सुभाणे खां 18 साल खां वॾी उमिरि जे हर शहरी खे कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻाइण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई टास्क फोर्स जे इजलास में कोरोना सूरत-हाल ते ॻणती ज़ाहिर। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबे में कोरोना केस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। कराची में 24 कलाकनि दौरान मुस्बत केसनि जी शरह तक़रीबन 17% रही। सूबे जे ॿियनि शहरनि में 10% आहे। फ़िलहाल पाबंदियुनि में नरमी करणु ॾुखियो लॻी रहियो आहे। कोरोना केस न घटिया त वधीक सख़्त पाबंदियूं लॻाए सघजनि थियूं। शेखुपुरा में नवाज शरीफ की मिल्कियत की नीलामी जो अमल मुकम्मल। 88 केनाल का वधीक ज़मीन नीलामी कई वई। ज़मीन की फी एकड़ कीमत 70 लाख रुपया मुक़रर। नीलामी दौरान ज़मीन जा 6 दावेदार साम्हूं अची विया। ज़मीन की मालिकी की दावा कंदड़नि खे अदालत से राब्तो करण की हिदायत। एहतसाब अदालत नवाज शरीफ के इश्तिहारी करार ॾेई मिल्कियत नीलाम करण जो हुक्म ॾिनो हो। सिंध हाई कोर्ट गुम थियल शहरनि की बाज़ियाबी में वफ़ाक़ी गृह सेक्रेटरी के रुकावट करार ॾेई छॾियो। ॿीहर गिरफ़्तारी वारंट जारी। 27 मई ताईं गिरफ़्तार करे अदालत में पेश करण जो हुक्म। केस की ॿुधणी दौरान अदालत IG इस्लामाबाद के तलब करे वरितो। अदालत रिमार्क्स ॾिना त वफ़ाक़ी गृह सेक्रेटरी गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा में रुकावट बणियल आहे। लॻे थो त वफ़ाक़ी हुकूमत खे गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी में दिलचस्पी नाहे। टंडो अलहयात की बासर शख्सियत गुलाम कादिर मरी और वकील अगवान सलामत लाखो विच में तकरार अदालत ताईं पहुंची वियो। टंडो अलहयात की अदालत गुलाम कादिर मरी के माण्हुनि खिलाफ़ अगवा जो केस दाख़िल करण बाबत दरख़्वास्त रद्द करे छॾी। पुलिस सलामत लाखो धुर की दरख़्वास्त में लॻल इल्ज़ामनि के बेबुनियाद करार ॾेई छॾियो। रिपोर्ट अदालत में पेश। अदालत पुलिस की रिपोर्ट आधार सलामत लाखो की धुर तरफ़ां अगवा केस लाइ दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी। मेरे भाई रहमतुल्लाह अब्रो जिसकी अपनी कंस्ट्रक्शन कंपनी है उस पर हमला किया है और ये पीपल्स पार्टी के जो लीडरशिप है उनके कहने पे एक्सीएम ने कहा कि जी एनआईटी तो हो गई, मुझे फरियाद डाल पर और निसार खोड़ों का हुक्म था कि ये काम जो है हमारी इस मनपसंद कंपनी को दिया जाए। तो हमने काम भी दे दिया, हमने पेमेंट भी कर दिया। जब डिटेल में मेरे भाई रहमतुल्लाह अब्रो ने उनसे बात की तो उन्होंने उस पर हमला किया और बदतमीजी से पेश आए। निसाब छोड़ो, तुम्हारी हैसियत लड़काने के आवाम देखते हैं, तुम अपनी एक पोलिंग भी नहीं जीत सकते।
लाड़काने में पीटीआई सेनेटर जे भाउ ऐं इंजीनियर में टेंडर तां शुरू थियल झेड़ो सियासी तकरार में तब्दील। पीटीआई सेनेटर सैफुल्ला अबड़ो तरफ़ां निसार खुड़ो ऐं पीपल्स पार्टी क़यादत मथां संदसि भाउ ते हमले तोड़े मनपसंद कंपनी खे ठीको ॾियण जा इल्ज़ाम। सैफुल्ला अबड़ो वीडियो बयान में चयो आहे त संदसि भाउ रहमतुल्ला अबड़ो जी अदावती कंपनी आहे। हू टेंडर लाइ ऑफिस पहुतो त एक्सीएन ऐं मुलाज़िमनि मथसि हमलो कयो। एक्सीएन मञियो त निसार खुड़ो ऐं पीपल्स पार्टी क़यादत जे चवण ते मनपसंद कंपनी खे ठीको ॾिनो वियो आहे। इंजीनियर आफ्ताब अबड़ो पीटीआई सेनेटर सैफुल्ला अबड़ो तरफ़ां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इंजीनियर आफ्ताब अबड़ो चयो आहे त कंहिं बि मनपसंद माण्हुनि खे ठीका न ॾिना विया आहिनि। ठेकेदार रहमतुल्ला अबड़ो ऑफिस ईंदे ई मूंखे घटि वधि ॻाल्हायो ऐं अमले सां बदतमीज़ी कई। उनखां पोइ ठेकेदार पंहिंजा माण्हू घुराए ऑफिस अंदरि झेड़ो कयो। ठेकेदार सां का बि दुश्मनी न आहे। झेड़े खां पोइ संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो अथऊं। अदालत रहमतुल्ला अबड़ो खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। 1400 गज जो है, 2 शख्स थे, उनसे मैंने परचेज किया। 4 मुख्तियारकार और 4 असिस्टेंट कमिश्नर ये लिखते हैं कि ये रेवेन्यू लैंड नहीं है। मैं खुद इसमें कोर्ट में गया हूँ। डिपार्टमेंटल इशू था। इसमें हमारे पार्टी के लोगों को इस तरह मुलविस करने की कोशिश की जा रही है जैसे खुदा न खास्ता हम पार्टी के लोग आमने सामने हैं। मेरी लैंड पर भी ड्रामा सेंटर बनाना चाहते हैं तो वो लैंड हुकूमत सिंध जो है मुझसे बाय कर ले, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। मुझे इख्तियार है कि मैं हुकूमत सिंध को वो सेल करूँ या न करूँ। असिस्टेंट कमिश्नर और SHO की मिली भगत से आनंद फानंद जगहों को दीवार गिराने को, और इतने सालों से वो दीवार लगी हुई थी। सत्तार हकुड़ो साहब जो है वो शायद बहुत ज्यादा तेजी में थे, पता नहीं किसी ने जेब गर्म की थी या क्या मामला था। मैंने वजीर आला सिंध से रिक्वेस्ट की है कि इनके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। SHO साहब फिलहाल वहाँ से हटा दिए गए। खाली ये 1400 गज पे ड्रामा सेंटर नहीं बन रहा, यहाँ DC ऑफिस शिफ्ट हो रहा है। इकबाल सांस वाली जो जमीन है अगर वो क्लियर नहीं हुई तो इकबाल सांस साहब ले लेंगे। अगर ये भी गवर्नमेंट की हुई तो इसको भी मिला के बनाएंगे, खत्म बात। नहीं, मैं इन तमाम बातों से मुतफिक नहीं हूँ क्योंकि मेरी नॉलेज में नहीं है कि जेब किसकी गर्म हुई। इकबाल भाई इसकी वजाहत कर सकते हैं। कोई SHO अभी तक सस्पेंड नहीं हुआ है। रूटीन में चेंज किया है और रिकमेंडेशन भी मेरी थी। मलीर में ट्रॉमा सेंटर ठाहिण लाइ ज़मीन ते पीपल्स पार्टी अॻवाननि में शुरू थियल तकरार अदालत पहुची वियो। पीपल्स पार्टी ज़िले सदर तरफ़ां AC मलीर ऐं SHO शाह लतीफ़ टाउन ख़िलाफ़ वॾे वज़ीर खे ख़त। पीपल्स पार्टी अॻवान इकबाल सान टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 1400 गज़ ज़मीन जा काग़ज़ मूं वटि आहिनि। सिंध सरकार खे ट्रॉमा सेंटर ठाहिणो आहे त मूंखां ज़मीन ख़रीद करे ज़मीन विकिरो करण या न करण जो हक़ रखां थो। महकमाने मामले में पार्टी जे माण्हुनि खे अजायो विच में आंदो वियो। लॻे थो AC ऐं SHO खे पैसा ॾिना विया हुआ। पीपल्स पार्टी MNA आगा रफ़ीउल्ला चयो आहे त लॻे थो त ज़मीन विकिरो कंदड़नि इकबाल सान सां फ्रॉड कयो। अदालत में ज़मीन इकबाल सान जी साबित न थी त ट्रॉमा सेंटर ठाहियो वेंदो। तकरार में पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे शामिल करण ऐं इंतज़ामिया खे पैसा ॾियण वारे बयान सां मुतफ़िक़ न आहियां। इकबाल सान वटि सबूत आहिनि त पेश करे। तकरार ते पार्टी क़यादत अञा राब्तो नाहे कयो। आगा रफ़ीउल्ला तरफ़ां संदसि सिफ़ारिश ते SHO शाह लतीफ़ टाउन बदिली थियण जो एतिराफ़। पीपल्स पार्टी अॻवाननि ऐं इंतज़ामिया विच में तकरार सबबि मलीर जे आवाम लाइ ट्रॉमा सेंटर जो मनसूबो रोड़े जो शिकार। जैकबाद ज़िले काउंसिल ॾांहुं 8 करोड़ टैक्स रहतुनि जो इंकिशाफ। FBR ज़िले काउंसिल जो अकाउंट बंदि करे छॾियो। ज़िले काउंसिल खे 5 साल अॻु 26 लाख टैक्स जमा कराइण लाइ नोटिस जारी कयो वियो। अदा न करण सबबि ॾंड सूदो रहतूं 8 करोड़ ताईं थी वियूं। ज़रियनि मूजिबि FBR ज़िले काउंसिल ॾांहुं टैक्स जमा कराइण लाइ 32 भेरा नोटिस जारी कया, पर हर भेरे नोटिस नज़रअंदाज कया विया। खानपुर तालुके जी तरक़ियाती कमनि में मुबैना घोबियुनि जे इल्ज़ाम में ठेकेदार गिरफ़्तार। नायब सखर खानपुर में कार्रवाई कंदे ठेकेदार ग़ुलाम फरीद बिरोही खे गिरफ़्तार करे वरितो। नायब अख़्तियारनि जो चवणु आहे त टीए में खानपुर जे तरक़ियाती फंड्स में करप्शन जो रेफरेंस दाख़िल थियल आहे। ठेकेदार रेफरेंस में रूपोश हो। प्रेमी जोड़े जो क़त्ल या अपघात। मिरप्रखास भरिसां जोड़े जा हिक ई रस्सीअ सां फाहो ॾिनल लाश हथ। ॻोठ हाजी अला बख़्श मरी में नारी गीतू भील ऐं नौजवान रमेश भील जा घर ॿाहिरां वण सां टंगियल लाश मिलिया। पुलिस पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले करे छॾिया। वारसनि वाक़े खे आपघात करार ॾींदे चयो आहे त नारी ऐं नौजवान हिक ॿिए खे पसंदि कंदा हुआ। घर भातियुनि शादी खां इनकार कयो त जोड़े गॾियल तौरु फाहो खाई छॾियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जोड़े तरफ़ां वारसनि मथां शादी लाइ ज़ोर भरियो वियो हो।
खेन कतल करण बाद लाश टंगे आबखाज जो रंग ॾियण जी कोशिश कई वई। कराची के इलाके गुलबर्ग वाले इलाके में शींहं जो मासूम ॿार ते हमलो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो में शींहं के ॿार ते हमलो कंदे ॾिसी सघिजे थो, जंहिंमें मासूम ॿार ज़ख़्मी थी पियो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच में ख़बर पई आहे त शींहं उमर नाले शख़्स जो पालतू आहे, जंहिं करे मुजरमानी ग़फ़लत कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। PTLF जी सॾ ते मुतालबनि जी मञत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में उस्तादनि जूं रैलियूं। उस्तादनि जो चवणु आहे त 2001 खां 2015 ताईं खयल इंक्रीमेंट वापसि करण लाइ लेटर जारी करणु ज़्यादती आहे। जाइज़ मुतालबा पूरा न थिया त CM हाउस कराची आॾो एहतजाज कयो वेंदो। पाकिस्तान सुपर लीग 6 जूं रहियल मैचिस अबूज़ाबी में कराइण जी इजाज़त मिली वई। PCB जे चीफ एग्जीक्यूटिव वसीम ख़ान तस्दीक कंदे चयो आहे त अबूज़ाबी में इवेंट आॾो समूरियूं रुकावटूं ख़त्म थी वयूं आहिनि। हाणे रहियल मैचिस कराइण लाइ पुरज़म आहिनि। क्रिकेटर तयारी कनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टैब न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स वारे बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां।